उहे मुहाजिर ऐं अंसार जेकी अव्वल ईमान आणे सभिनी खां अॻरा थिया हुआ ऐं पिणु उहे जेकी खाउन पोइ वधि में वधि सुहिणे नमूने में संदन रस्ते ते हलिया, तिन खां अल्लाह राज़ी थियो ऐं हू अल्लाह खां राज़ी थिया। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। इस्लामी उसूलनि जी रोशनीअ में हज़रत मुआविया इब्न अबी सुफ़ियान रज़ियल्लाहु अन्हुमा मुसलमाननि जा इत्तिफ़ाक़ी अमीरुल मोमिनीन आहिनि। उनखे अमीरुल मोमिनीन तस्लीम न करण वारो गोया के इस्लामी कानूननि जी नाफ़रमानी थो करे। क़ुरान जे अंदरि इजमाए उम्मत के हुज्जत करार ॾिनो वियो आहे। अहादीस शरीफ़ा जे अंदरि बि इजमाए उम्मत के हुज्जत करार ॾिनो वियो आहे। क़ुरान मुक़द्दस जे अंदरि रब्बुल आलमीन जो इरशाद आहे, वमन युशाक़िक़िर रसूल मिन बअदि मा तबय्यन लहुल हुदा वयत्तबि' गैर सबीलिल मुमिनीन नुवल्लिहि मा तवल्ला व नुस्लिहि जहन्नम वसाअत मसीरा। जेको बि इंसान मुहम्मदुर रसूलुल्लाह जी नाफ़रमानी कंदो, हिदायत वाज़िह थियण खां पोइ वयत्तबि' गैर सबीलिल मुमिनीन, मोमिननि जे इत्तिफ़ाक़ी रस्ते खे छॾींदो, मोमिननि जे इजमाई रस्ते खे छॾींदो, अल्लाह ताला फरमाए थो नुवल्लिहि मा तवल्ला, उन माण्हूअ खे असीं ओॾां हलाईंदासीं जिॾां हिन मुंहुं कयो आहे, व नुस्लिहि जहन्नम, ऐं उन माण्हूअ खे जहन्नम जी बाहि ताईं पहुचाईंदासीं, वसात मसीरा, ऐं इहा तमामु बुरी जॻह आहे। इन आयत मां साबित थियो मोमिननि जे इजमाई रस्ते खे जेको छॾींदो हो जहन्नम जी वाट ते हले थो। अल्लाह ताला पनाह ॾे। आफ़ियत ॾे मुस्लमानो, ग़ौर फ़िकिर कयो ऐं यादि रखो अमीरुल मोमिनीन मुआविया रज़ियल्लाहु अन्हु जी खिलाफ़त खे सभिनी सहाबनि अहले बैत समेत तस्लीम कयो, सभिनी मोमिननि तस्लीम कयो। अल्लामा इब्न कसीर रहमतुल्लाह अलैह अल बिदाया व निहाया जिल्द 8 सफ़ो नंबर 122 ते लिखनि था, व अजमात रियाया अला बैअती सनती 41 41 हिजरीअ जे अंदरि तमामु मुसलमान हज़रत मुआविया रज़ियल्लाहु अन्हु जे हथ ते बेअत करे मुत्तफ़िक़ थी विया। इहो फ़ैसिलो गोया के तमामु मुसलमाननि जो ऐं अहले बैत जो फ़ैसिलो आहे। अली मुर्तज़ा रज़ियल्लाहु अन्हु जो फ़रमान नहजुल बलागा जे अंदरि मौजूदु आहे। अशरीफ़ रज़ा वारो जेको नुस्ख़ो आहे जिल्द 3 सफ़ो नंबर 7 में आहे, व इन मशहूरा लिल मुहाजिरीन वल अंसार फ़इन इज्तमऊ अला रजुलिन व सम्मऊहु इमामा कान ज़ालिका लिल्लाहि रिज़ा। फरमाइनि था इन मशहूरा लिल मुहाजिरीन वल अंसार, मजलिस शूरा मुहाजिरनि ऐं अंसारनि साहबनि सां मिली करे ठही आहे। जेकॾहिं मुहाजिर अंसारी मिली करे कंहिंखे इमाम मुक़ररु कनि, कंहिंखे ख़लीफ़ो मुक़ररु कनि, कान ज़ालिका लिल्लाहि रिज़न, रब्बुल आलमीन इन फ़ैसिले खां, उन ख़लीफ़े खां आसमान ते राज़ी थी थो वञे। सुभान अल्लाह। हज़रत अली रज़ियल्लाहु अन्हु जो ई फ़ैसिला कुन फ़रमान मौजूदु आहे। जंहिं माण्हू जे मथां मुसलमान जमा थी वञनि, बिलख़ुसूस हिते मुहाजिर ऐं अंसारी जिन जे हथ में मजलिस शूरा आहे, अल्लाह ताला उन जे ख़िलाफ़त खां, उन जे इमामत खां आसमान ते राज़ी आहे। तारीख़ गवाह आहे हज़रत मुआविया रज़ियल्लाहु अन्हु जे हथ ते मुहाजिरनि बि बेअत कई, अंसारनि बि बेअत कई, अहले बैत वारनि बि बेअत कई। सॼी दुनिया जे मुसलमाननि इत्तिफ़ाक़ी तौर ते खेनि अमीरुल मोमिनीन मञियो। साबित थियो संदन ख़िलाफ़त इमामत खां रब्बुल आलमीन आसमान ते राज़ी आहे। अचो त उन अज़ीम इंसान सां मोहबत कयूं जंहिंजी ख़िलाफ़त खे हज़रत अली रज़ियल्लाहु अन्हु जे शहज़ादे हसन ऐं संदन भाउ हुसैन रज़ियल्लाहु अन्हु बि तस्लीम कयो आहे। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। सब्सक्राइब करियो ऐं बेल आइकन ते क्लिक करियो त जीअं असांजी हर नई वीडियो जो नोटिफिकेशन मिले।